अस्सलाम वालेकुम। मां बिलाल ऐं मां हिनमहिल आहियां पंहिंजे होटल जे रूम में ऐं मां हिनमहिल वञा थो तक़सीम स्क्वायर। हुते हिकिड़ी टर्किश हिकिड़ी वॾी फेमस डिश आहे मूट जे नाले सां। सो होॾे मां वञा थो खाइण। हलो था, गॾिजी हलूं था पोली सां गॾु। सो फाइनली मां होटल मां निकिरी आयुमि ऐं वञा पियो मतिलबु मूट साइड। ऐं हिते तक़सीम स्क्वायर जो आम्हूं साम्हूं ई रेस्टोरेंट आहे, ॾाढी फेमस आहे ऐं तव्हां गूगल ते सर्च करे सघो था। हू मटन ॾींदा आहिनि ऐं आउट क्लास हुनजो टेस्ट हूंदो आहे। जॾहिं बि अचो टर्की हिकु जॻह ज़रूरु इहा डिश ट्राए कजो, छो जो हितां जो हितां रेस्टोरेंट्स वग़ैरह ॾाढा मशहूरु आहिनि। खाइण पीअण जे हिसाब सां हिते हिकिड़ो त मुस्लिम कंट्री आहे, तव्हांखे का परेशानी कोन थींदी। सो हिकु जॻह ज़रूरु ट्राए कजो मूट पोली सां गॾु। ईअं न पोली पीअंदव मूट सां गॾु, आउट क्लास टेस्ट। सो जॾहिं फाइनली मां अची वियो आहियां मूट ते ऐं ड्रिंक ॾींदा आहिनि पीअण लाइ। मेरी हयाती बचा मिठा मैं मरदा प्या, मेरी हयाती बचा मिठा मैं मरदा प्या। मेरी दर्दा तू जान छुड़ा मिठा मैं मरदा प्या। मेरी सूरत तू जान छुड़ा मिठा मैं मरदा प्या। मेरी हयाती बचा मिठा मैं मरदा प्या। मेरी हयाती बचा मिठा मैं मरदा प्या। मेरी दर्दा तू जान छुड़ा मिठा मैं मरदा प्या। मेरी सूरत तू जान छुड़ा मिठा मैं मरदा प्या। मेरी हयाती बचा मिठा मैं मरदा प्या। मेरी हयाती बचा मिठा मैं। Let's go। मुझो प्यारा तू मुझो दिलदार, खणी सेल फोन टेक्स्ट मैसेज करे या पो कॉल। हा लेट्स टॉक, खोलू प्यार जी किताब पंहिंजी तुंहिंजो ई मां बस हाणे ॿियो कोल न ॻोल्हा। तुझे पेरनि जी पायल ऐं छम छम अट्रैक्शन, दिस लव एट द फर्स्ट साइट एंड लव इज अफेक्शन रिफ्लेक्शन। तू मुंहिंजी मां तुंहिंजो मां तो ते ही मर्दो, तू है बि न समझो आ। फाइनली असांजी डिश अची वई आहे ऐं मां महिल खाईंदुमि। आउट क्लास टेस्ट आहे पोली सां गॾु, पोली पियो ज़िंदगी जियो। लाज़मी खाइजो हिकु जॻह मूट, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। थोरो महांगो आहे पर हिकु जॻह लाज़मी ज़िंदगी में ट्राए कजो अगरि टर्की अचो त। तो पंहिंजो घणे में घणो ख़्यालु रखिजो। लव यू ऑल, थैंक यू सो मच। अल्लाह। ढोला वाले आ तू मोहड़ा दिखा, तू मोहड़ा दिखा, तू मोहड़ा दिखा। ढोला वाले आ तू मोहड़ा दिखा, तू मोहड़ा दिखा, तू मोहड़ा दिखा। ते तू मिंथ कराते बाह बधा। From the House of Popular